अस्सलाम वालेकुम। आउं इंतहाई थोराइतो आहियां सेक्रेटरी एजुकेशन सैयद ख़ालिद हैदर शाह साहब जो, जिन जी महिनत ऐं काविशनि सां उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू खे 25 लख रुपयनि जी मालियत जो हिकु डिजिटल लाइब्रेरी मिली आहे, जंहिंजे अंदरि शागिर्दनि ऐं उस्तादनि लाइ जेके सहूलतूं आहिनि, जंहिंमें कंप्यूटर आहे, इंटरनेट जी सहूलत आहे, ॿारु पंहिंजी फ़ोटो कापी करे सघे थो, पंहिंजा नोट्स उतां डाउनलोड करे सघे थो, प्लस में स्कैनिंग जी सहूलत इन लाइब्रेरी जे अंदरि मौजूदु रहंदी। हीअ हिकु बहितरीनु शइ आहे जेका सिंध जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि खे मिली रही आहे ऐं उन्हनि मां उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू बि हिकु आहे जंहिंखे इहा सहूलत मिली आहे। यकीनन हिकिड़ी बहितरीनु जेको आहे सो असांजी हीअ ॾाकण साबित थींदी उन शागिर्दनि जे लाइ, उन्हनि उस्तादनि लाइ जेके पढ़णु चाहिनि था, जेके सिखणु चाहिनि था, जेके तहक़ीक़ करणु चाहिनि था। त मां सम्झां थो हिकिड़ी बहितरीनु अचीवमेंट आहे डिग्री कॉलेज दादू जी, जंहिंमें सेक्रेटरी एजुकेशन जो वॾो किरदारु आहे, उन जो वॾो थोरो आहे असांजे मथां, जंहिं हिन सॼे अमल में असांजी भरपूर हिमायत कई ऐं असांखे हिन डिजिटल लाइब्रेरी हासिलु करण में मदद कई। पाकिस्तान ज़िंदाबाद।